अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़िम वलीकार और यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल राना सना साहब हुजन, तारिक फजल चौधरी हुजन, उनकी जा बकाया माण्हू हुजन, उहे चवनि पिया त न भई जजमेंट में को सफ़ा इवन राना सना साहब त हिन आदत ताईं लिया त उन्हनि चयो त कानूनी हिसाब सां बि इट्स सही आहे, बिल्कुलु कोई हिन में का अबाम न आहे, को न आहे। पोइ राति जो देरि सां 8-9 बजे खां पोइ असांजे लॉ मिनिस्टर नज़र आया, उन्हनि चयो त अथॉरिटीज़ जे तरफ़ां चयो वियो आहे त अथॉरिटीज़ चवनि थियूं त भई हिन कानून में जेको आहे हिन सुप्रीम कोर्ट जी जजमेंट में जेको आहे उहो कानून खां थोरी तजावज़ कई वई आहे, थोरो एक्स्ट्रा कई वई आहे, ऐं उहो एक्स्ट्रा इहे त प्राइवेट अस्पताल में जेको आहे असां मुंतक़िल नथा करे सघूं। पोइ चयूं त असां नज़रसानी एप्लीकेशन विझंदासीं, पोइ अॼु हुननि रिव्यू पिटीशन दाख़िल करे छॾी आहे। जी, नज़रसानी जी अपील दाख़िल करे छॾियूं त इमरान ख़ान खे अलशिफ़ा हॉस्पिटल में दाख़िल न कयो वञे सरकार पारां। कल जीअं तव्हां चयो त राणा सनाउल्लाह चए पियो त मेरिट ते फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट जो। अॼु तारड़ साहब जेके इंफॉर्मेशन मिनिस्टर आहिनि ऐं तलाल चौधरी, कल तलाल चौधरी चए पियो त हीउ ठीकु आहे फ़ैसिलो, सभु मेरिट हुआ। अॼु तलाल चौधरी बि चए पियो न न पोइ हीअं आहे पोइ हूअं आहे। त ॿ धड़ा सरकारी वज़ीरनि में नज़र आया। कल हिकिड़ो धड़ो कुझु पियो चए, अॼु हिकिड़ो धड़ो कुझु पियो चए, या राति देरि खां शुरू थी आहे। त हाणे सवाल इहो आहे त कहिड़ो धड़ो शहबाज शरीफ़ साहब जी नुमाइंदगी करे पियो ऐं कहिड़ो धड़ो कंहिंजी ॿिए जी नुमाइंदगी करे पियो, इहो सम्झ न पियो अचे। छाकाणि त अगरि इहो फ़ैसिलो एतिरो ग़ैर मुतवक़ा हो, कल जॾहिं फ़ैसिलो आयो, अगरि इहो एतिरो ग़ैर मुतवक़ा हो त उन महिल ई हिकिड़ो वॾो हाय घोड़ा शुरू कर रहा सरकार तो बाबा लाडला है, इसको ये हो गया, फिर दूसरों क्यों नहीं हो रहा। कल सरकारी वज़ीर इहो चई रहा त न ठीकु आहे मेरिट ते आहे। अॼु सरकारी वज़ीर चवनि था न ग़लति थियो आहे। पोइ असां नज़रसानी जी अपील कई। हाणे नज़रसानी जी अपील बि साॻियनि 3 जजिस वटि वेंदी। मूंखे ख़बर न आहे त हिन में सरकार छा उमेदु लॻाए पई, या किथे ईअं त न आहे त इहो तासुर अगरि थोरो घणो किथे आहे त हीअ किथे को मुकमुका आहे त उनखे ज़ाइल करण लाइ सरकार चए पई न न असां त अञा बि ओतिरा ई एंटी इमरान आहियूं जेतिरा अॻु में हुआसीं। पर शहबाज सरकार या नवाज़ लीग सरकार छा बि करे छा न पई करे, इहो पाण कई दफ़ा डिस्कस कयो ऐं ख़ुदि ख़ान बि चवंदो रहियो त बाबा हिननि सां ॻाल्हाए छा कंदासीं। ही शहबाज सरकार न इमरान ख़ान जा मसला हल करे सघे पई, न मसला वधाए सघे पई। ही कोई और जगह जिथां मसलो। हाणे इहो हिकिड़ो अलॻि एनालिसिस आहे, हिकिड़ो वॾो ॻोरो सुवालु आहे त असांजी जेके एस्टाब्लिशमेंट वटि हिकिड़ी रिज़र्वेशन्स हुयूं ख़ान लाइ, मतिलबु जेका बि हुई, उहा छा हाणे बर्फ़ पघरजी चुकी आहे। ॿियो इंडिकेटर ॾिसो, माण्हुनि खे नंढड़ो सम्झंदा पर मुंहिंजी नज़र में नंढड़ो न आहे। कल इहो फ़ैसिलो अचे थो। कल हुनजी हिकिड़ी सिस्टर नौरीन जी मुलाक़ात इमरान ख़ान सां कराइनि था, ॾिसी अचो भाउ तव्हांजो भाउ ठीकु आहे, अंदरि वेठो आहे। पोइ अञा ताईं हुनखे हॉस्पिटल बि शिफ्ट न कयो वियो आहे। राति जो देरि सां बैरिस्टर सैफ़ कौन? बैरिस्टर सैफ़ कॾहिं MQM जो हूंदो आहे, कॾहिं PTI जो हूंदो आहे, कॾहिं हुन गंडापुर जो एडवाइज़र हो, ऐं पोइ अलॻि थी वियो। सभिनी खे ख़बर आहे त बैरिस्टर सैफ़ कहिड़ी धुरियुनि सां वास्ते में आहे। मतिलबु ठीकु आहे, हिकिड़ो माण्हू जो तासुर हूंदो आहे। जीअं फैसल वाडा जे बारे में अंदाज़ो आहे, पाण खे मोहसिन नक़वी जे बारे में, इहे पाण सभिनी खे ख़बर आहे त बैरिस्टर सैफ़ हुनखे राति जो देरि सां, हाणे ज़रिया इहे दावा कनि पिया त राति जो देरि सां इमरान ख़ान सां मुलाक़ात कराई वई आहे। ज़रिया चवनि पिया ऑफिशियल त न आहे ज़ाहिर, कहिड़े खाते में ऐं कंहिंजी नुमाइंदगी करणु वियो हुते। अगरि चइजे न सही हुनजो PTI सां वास्तो आहे, न हिन गवर्नमेंट सां, हाणे त KP गवर्नमेंट सां बि वास्तो न अथसि, पर चलो हीउ पुराणो PTI जो आहे त भई PTI वारे, अगरि PTI वारे सां मिलाइणो इमरान ख़ान खे इजाज़त मिली वई आहे त हुनजो सुहेल आफ़रीदी चीफ मिनिस्टर आहे, हुनजो बैरिस्टर गौर आहे, हुनजी ॿियूं भेणूं आहिनि, फैमिली आहे। बैरिस्टर सैफ़ खे ज़रिया दावा कनि था त हुन सां मुलाक़ात करे, उहो बि राति जो गैर टाइमिंग बि डिफरेंट ज़ाहिर आहे। उहो त जॾहिं हुकुम थींदो त जेल जा दरवाज़ा राति जे 3 बजे बि खुली वेंदा आहिनि, अचण वारनि लाइ बि निकिरण वारनि लाइ बि। सो आउं सम्झां थो त हू जेके कल्ह बि पाण डिस्कस कई पई त हाणे हिकिड़ी प्रिलिमिनरी क़िस्म जी, इब्तिदाई क़िस्म जी गुफ़्तगू आहे। बैरिस्टर सैफ़ हिन जॾहिं ही सूबनि जो शोशो उथारियो वियो आहे त हुन में वरी शदोबद सां सूबनि जे हक़
सूबा तोड़ण जे हक़ में वॾा दलील ॾेई रहियो आहे, इहो बैरिस्टर सैफ। इहे ई हा हाणे हिन खे छॾियो वियो आहे त तव्हां उन ख़ान सां मुलाक़ात करे वठो, त ख़ान सां ॿियनि मौज़ूअनि सां गॾु, ॿियनि न्यापनि नड़नि सां गॾु शायदि सूबनि जी मामिलो बि ॻाल्हाइण वियो हुजे। त व्हाट आई एम सेइंग के जेका ही खिचड़ी पची रही आहे, इन में ही ख़ान खे ऐं सूबनि जी ॻाल्हि खे ऐं शहबाज सरकार या सिस्टम जे कोलैप्स थियण खे सभिनी शयुनि खे गॾाए ॾिसणो पवंदो। हाणे ही आउं सम्झां थो त अञा स्क्रिप्ट जी जेका स्क्रिप्ट हींअर हले पई हिन मुल्क में, अञा हुनजो फाइनल स्क्रिप्ट न तयारु थियो आहे, ख़बर न आहे न, लेकिन हू ड्रामे जी ज़बान में चइबो आहे तुंहिंजा स्नाप्सिस लिखिया पिया वञनि त अच्छा पोइ हीअं थींदो, मोटी मोटी ॻाल्हियूं लिखियूं पियूं वञनि, चीदा चीदा। त अञा ॾिसूं त ख़ान जेको आहे वॾा फैक्टर्स आहिनि, उहो हॉस्पिटल वञे, ख़ैर हाणे होपफुली हलियो वेंदो अॼु सुभाणे में, ऐं हुन खां पोइ हुते जे माहौल में वेही छा ॻाल्हाए थो, कल बैरिस्टर सैफ खे दड़का ॾेई उथारे छॾियो अथसि या को फ्लैक्सिबिलिटी ॾेखारी अथसि, इहो अञा क्वेश्चन मार्क आहे। करण सां इरफान अली तेबो सालेपट मां। जी तेबो साहब छा चवणु चाहींदा? जी अस्सलाम वालेकुम यासिर भाई अली कादी। मुंहिंजो सुवाल इहो आहे त 4 सूबा ही नथा हलाए सघनि ऐं हिकु सूबे जी वज़ीर आला जेका 11 अरब जो जहाज़ रखे थी पंहिंजे पाण वटि, जेकॾहिं सुभाणे सूबा वधनि था, यासिर भाई जेकॾहिं मां सूबे जो वज़ीर आला अचां थो त मां चवंदुमि 12 अरब जो जहाज़ हुजे, जेकॾहिं तव्हां थींदो त चवंदो 13 अरब जो जहाज़ हुजे, पोइ असां छा जहाज़ ख़रीद कंदा रहंदासीं ऐं ग़रीब आवाम ॾींहों ॾींहुं निपुड़ंदो रहंदो ऐं असां सिर्फ़ु पिननि जी कढ हूंदासीं, बाबा असांखे IMF वञिणो आहे, असांखे सऊदी खां कर्ज़ु वठिणो आहे, हिन खां कर्ज़ु वठिणो आहे, या पोइ त असां रहंदो दीवालीअ थींदासीं, असां तरक़ी त सूबनि में कोन कंदासीं। जी 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 जेको साहब इहे अजाई ॻाल्हियूं आहिनि, मतिलबु सूबा ठाहे अॼु हू साहब फरमाए पियो, असांजे एहसन इक़बाल साहब असांजे प्लानिंग जो वफ़ाक़ी वज़ीर आहे, हू चए थो त मिसाल तौरु यानी सूबनि जे हक़ में हिकिड़ो दलील ॾींदे फरमाइनि पिया त ॾिसो अफ़गानिस्तान में 36 सूबा आहिनि, वॾी मैनेजमेंट सुठी आहे, त मूं उनखे TV ते ॿुधो पियो, ज़ाहिर मुंहिंजी आवाज़ त उन ॾे न वई हूंदी एहसन इक़बाल साहब ॾे, मूं चयो त पोइ अफ़गानिस्तान जो हशर बि त ॾिसो न, अहिड़ो करिणो अथव छा? मैनेजमेंट ॾाढी सुठी आहे उतां जी, 36 सूबा हुजण, पर मिसाल बि अफ़गानिस्तान जो ॾियनि पिया, एॾा मिसाल। साॻी रीति ही अॼु सॼो ॾींहुं TV ते ऐं सोशल मीडिया ते ख़बरूं हुयूं त इस्लामाबाद ऐं पिंडी, लाहौर त ॿुॾो हो अॻु में, हाणे इस्लामाबाद ऐं पिंडी जेको आहे बरसातनि में ॿुॾी वियो आहे, मतिलबु उनजा रोड रस्ता ॿुॾी विया आहिनि, हीअ थियो आहे हू थियो। मूं चयो वञ पोइ हीअ जेको फेडरली एडमिनिस्ट्रेटिव एरिया आहे इस्लामाबाद, जेको वेल प्लैंड हिकिड़ी सिटी आहे, बिल्कुलु आहे इस्लामाबाद, चवंदा आहिनि पाकिस्तान जो हिकिड़ो शोकेस आहे, त अगरि को माण्हू इस्लामाबाद में चकर ॾेई ॿाहिरियों पर ॾेई माण्हू हलियो वञे, सम्झो वञ इलाही तरक़ी याफ़्ता मुल्क आहे, पोइ उनखे जॾहिं असीं वठी ईंदासीं लियारी ऐं कोरंगी त ख़बर पवंदी, थोरो अॻिते वठी वञूं त पोइ बि पाण ठीकु आहे। सो या पिंडी खणी वञूं, उतां ई थोरो अॻिते, त ही हिकिड़ी अजाई ॻाल्हियूं आहिनि, 36 सूबा ठाहे छॾियो, फलाण करे छॾियो, ऐं पोइ अजीबो ग़रीब क़िस्म जा दलील आहिनि, हिते को मतिलबु को मंतक सां नथो ॻाल्हाए सघिजे। जी ही ॾिसो हिकिड़ी शयूं हूंदियूं आहिनि थेबो साहब जंहिं ते पाण मंतक ते ॻाल्हाईंदा आहियूं, तव्हां हिकिड़ी दलील ॾींदा आहियो, हिकिड़ी दलील ॾींदो आहियां, पोइ पाण ॾिसंदा आहियूं त कंहिंजी ॻाल्हि में वज़न आहे, कंहिंजी ॻाल्हि में वज़न न आहे, कॾहिं कॾहिं ॿई ॻाल्हियूं मंतकी हूंदियूं आहिनि, पर हुन में पोइ हिकिड़ो फिलोसॉफिकल ऐं आइडियोलॉजिकल डिफरेंसिस हूंदा आहिनि, मंतक हूंदी आहे ॿिन्ही ॻाल्हियुनि में, या कॾहिं कॾहिं बिलीव्स जो मामिलो ईंदो आहे, भई मुंहिंजो ईमान आहे त हीअं आहे, तव्हां चवंदा मुंहिंजो ईमान आहे हीअं आहे, हिते मंतक नाले का बि धुरवट आहे कोन, आबादी वधी वई आहे, फलाण थी वियो आहे, अफ़गानिस्तान में 36 सूबा आहिनि, पोइ आख़िर में छा दलील आहे, असीं करे त वेंदासीं, असीं तव्हांखे करे ॾेखारींदासीं, असां फ़ैसिलो करे वरितो आहे, त सवाल इहो आहे त पोइ इहो दलील त न थी, इहो त थी त भई तुंहिंजो घर आहे वठी वठंदसि, अच्छा बाबा कोशिशि कर। सत्तार ज़ंगेजो रोड़ी मां। जी ज़ंगेजो साहब छा चवणु चाहींदा? यासिर अली साहब अस्सलाम वालेकुम। अच्छा सर, अॼु त बिलावल बि प्रेस कॉन्फ्रेंस कई त ज़बरदस्ती असां काई बि शइ क़बूल न कंदासीं, ऐं मां सूबनि जे ख़िलाफ़ु न आहियां, मां त पंजाब में जेका को उतां जी असेंबली पास कयो आहे त मां उनजो एतिराम कयो, तव्हां जेकॾहिं GB जी असेंबली चाहे थी उनजो एतिराम कयो था, सेनेट ऑफ पाक उनजो एतिराम कयो। अच्छा सर, पोइ ॿियो वरी इहो त मूं शइ हिकिड़ी ॿी ॾिठी पए त हिंदुस्तान में जेकॾहिं 13 मां 28 सूबा ठहिया आहिनि त
त उनखे जेकॾहिं तव्हां 26 आख़िरी सूबो जेको ठहियो उहो 2014 में ठहियो ऐं उनखां अॻु में जेको सूबो ठहियो बिहार मां झारखंड ठहियो हुयो त उहो साल 2000 में ठहियो। त उन्हनि जो जेको प्रोसेस आहे सूबनि ठहण जो उहो 13 मां 28 सूबा थियण ऐं ॿियो त खणी स्टेट त आहिनि जेको टेरिटरी सॼियल, त उहो प्रोसेस घटि में घटि बि असां चऊं त 70 सालनि खां मथे जो आहे। तव्हां 32 सूबनि ठाहिण जी ॻाल्हि था कयो 6 महीननि अंदरि, ऐं ज़बरदस्ती त साईं दुनिया में निकाह बि न आहे थींदो। मां जेकॾहिं कंसेंसस जी ॻाल्हि आहे त पहिरियों कंसेंसस जो जेको वॾो सेमिनार ॿुधोसीं पंजाब यूनिवर्सिटी में थियो, उन सॼी यूनिवर्सिटी में जेके आयल हुआ महिमान उन्हनि रद्द कयो। हाणे STPI जो हलो मूं हुनखे फॉलो कयो त उते बि जेका राय हुई अधु खां अधु मथे हुई, जन जी राय ख़िलाफ़ ई उन्हनि जा जेके किल्पूं जेके आहिनि उहे 32 सेकेंड में न हलियूं थे। त उहो जेको प्रोसेस आहे दुनिया में सूबनि ठहण जो, सिंध त सफ़ा ख़िलाफ़ आहे। तव्हां अॼु उत्तर प्रदेश 26 करोड़ जो आहे, या मराठनि जो जेको महाराष्ट्र आहे उहो 13 करोड़ जो आहे, तव्हां हुनखे टोड़ण जी उते को ॻाल्हि त करे ॾेखारे। जी 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 अब साईं ज़ंगेजो साहब ॻाल्हि इहा आहे त तव्हां प्रोसेस आहे ऐं पोइ तकड़ न 6 महीननि में 32 सूबा हुननि 28 ठाहिया, प्रोसेस आहे। असां वटि बि चयो वञे थो त भई सिंध असेंबली पास करे वठे, फलाण थी वञे, हीअं थी वञे, पोइ हीअं थिए, प्रोसेस असां वटि बि लिखियलु आहे, ठीकु आहे। ऐं हुते पर अगरि तव्हां मूंखां पुछो, ऐं चवां थो छाजो प्रोसेस ऐं छाजो कानून, हिकिड़े सूबे जी करोड़े माण्हुनि जी हिकिड़ी राय आहे। अगरि मिसाल प्रोसेस में राय तब्दील थी अगरि मिसाल सिंध असेंबली जा उहे बि ओतिरा ई सिंध जा हुआ आहिनि, सिंध जा सॼण आहिनि जेके सिंध असेंबली में वेठा हुजनि, कहिड़ी बि साइड ते, हुकूमत या हुकूमत खां ॿाहिरि, पर अगरि मिसाल हुननि जी अक्सरियत में 18 पास करे छॾे त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो, त सिंध जा माण्हू मञी वठंदा। हाणे चइबोसीं काई साहिब पोइ त हिते कानून जी, त भई कानून छा हूंदो आहे? कानून अवाम जी उमंगनि जी तर्जुमानी जे दायरे में ठहंदो आहे। सो हाणे अजीब नॉनसेंस ॻाल्हियूं, रेफरेंडम कराए छॾियूं था। अवल त जंहिं शइ जो आइन में हिकिड़ो वाज़े प्रोसीजर लिखियलु आहे, तव्हां हुते रेफरेंडम कहिड़े कानून तहत कराईंदो? इनिशिएट केरु कंदो पहिरियों? अच्छा, पोइ छा शहबाज़ शरीफ़ इनिशिएट कंदो? हे त फेडरल गवर्नमेंट खे करिणो आहे। ऐं पोइ उन में असां वटि फेयर बैलेटिंग किथे थिए थी? असां वटि रेफरेंडम या ज़ियाउलक जो पाकिस्तान जे माण्हुनि खे यादि आहे, या मुशर्रफ जो यादि आहे, अहिड़ो ई रेफरेंडम कराइणो आहे तव्हांखे। ऐं रेफरेंडम जी ॻाल्हि इहा आहे त जेको सूबो आहे उते फ्री एंड फेयर कराए ॾिसी वठो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। इवन पंजाब में कराए ॾिसी वठो, पंजाब में बि फेयर एंड फ्री तव्हां रेफरेंडम करायो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पंजाब वारा बि टोड़ण, हाणे असेंबली छा थियो, कहिड़ी मसइलतूं हुयूं, उहो उन वक़्तु 2012 में उते मसइलतूं आहिनि न, त सराइकी बेल्ट मां माण्हू अचनि था, हिकिड़ी अलॻि जुदा सिचुएशन आहे। ऐं इहे चवां, हींअर KP जे सरकार जेको आहे असेंबली 18 पास कयो आहे त न टोड़णु खपे। आउं इहा ॻाल्हि कयां पियो, सेमिनार में छा थियो छा न थियो, बिल्कुलु थियणु खपे अगरि उहो कनि था। ऐं त चवां थो त सिंध जा माण्हू हिन खे हिकिड़ी रेड लाइन क्रिएट कनि था न सर, त पोइ हिन ते आख़िर इहा ॻाल्हि कीअं सर्वे करे ॾिसी वठनि, जेन्युइन सर्वेस कराए वठनि। ऐं ईअं नाहे त सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाईंदड़। ही कराची में जेके सेमिनार कल पर जो बि थियो, मज़र अब्बास जहिड़ा माण्हू, इहे सभु इन्हनि खे ॿुधो न, ही त सिंध जा आवा ई आहिनि न। दे डोंट इवन कंसीडर इट, हिकिड़ो माना ऑप्शन बि नथा कंसीडर कनि, त हे ऑप्शन मश्करी आहे न, हिन खे कीअं ऑप्शन सम्झिजे यासिर साहब? कल वठी वठूं पियो चवंदो आहे यासिर साहब। ख़ैर पोइ मां जी ज़ियाल साहब छा चवणु चाहींदा? सर पहिरियां त अली कारी साहब खे ऐं अव्हांखे अस्सलाम वालेकुम हुजे यासिर सियाल तरफ़ां। ख़ैर प्रोग्राम वालेकुम सलाम। अव्हां जो हिन वक़्तु प्रोग्राम में ॾिसी रहिया आहियूं। जी साईं। अव्हां खां ऐं अली कारी साहब खां हिकिड़ो सुवालु हुयो त पीपल्स पार्टी मुसलसिल 18-20 सालनि खां वफ़ाक़ खां गॾु आहे। जॾहिं बि इमरान खान जी हुकूमत हुजे या वफ़ाक़ जी नून लीग में हुकूमत हुजे, पीपल्स पार्टी कॾहिं मुंहिंजो साथ न आहे छॾे। जी। ॿिए तरफ़ सिंध में पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मौक़िफ़ पेश कंदी आहे त असां आवाम सां गॾु आहियूं, सिंध जी आवाम सां गॾु आहियूं, उन्हनि जे हक़नि ते
धाड़ो न लॻंदो, उन्हनि जे वसीलनि ते कोई फुरलुत न कंदो। उन जे बावजूद बि मुख़्तलिफ़ वक़्तनि में सिंध जो कारूंजर हुजे, सिंध जा ॿिया ॿेट हुजनि, उन्हनि ते ताक़तवर धुरियूं कब्ज़ो कंदियूं ईंदियूं आहिनि। हिंदू दरिया जो मामिलो हुजे, उन में बि सिंध जे अवाम पाण मल्हायो, सख़्तु मज़ामत कई। उन खां पोइ PCI जो इजलास थियो। हिन भेरे बि सूबनि वारी जेका ॻाल्हि आहे, पीपल्स पार्टीअ जो उन ते वाज़े मौक़ुफ़ न आहे। सिंध जे अवाम खे ठीकु आहे साईं। बेबी कॉलन में भुट्टो गोटकीमा जी भुट्टो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। पहिरियां त काजी साहब खे सलाम पेश कयां थो ऐं अव्हांखे बि। सर मां हींअर तक़रीबन हफ़्तो खनि इस्लामाबाद वियो हुउसि, त उतां जा रोड रस्ता ॾिसी मां हैरान थी वियुसि। मां तक़रीबन 20 सालनि खां पोइ वियुसि, त उते त एॾो डिसिप्लिन ऐं एॾो जान विछायल आहे साईं DPEC जो। हर पासे जेको आहे नज़र पई अचे त हेॾा रोड रस्ता एतिरा बहितरीनु ठहियल, ऐं CPEC जा जाॾे वञो टाइमिंग जी बि बचति, कोचिस हलनि पियूं। ॿियो सर मां अर्ज़ु इहो कंदुसि त उतां जो रहण करण रोड रस्ता ॾिसी मां पाण हैरान थी वियुमि त इहे लोकल रोड रस्ता बि एॾा बहितरीनु ठहियल आहिनि त असांजा सिंध जा छो नथा ठहनि। त पीपल्स पार्टी खे तक़रीबन 17-18 साल थी विया आहिनि, पर उहो जी ठीकु साईं। सियाल साहब, सिंध हुकूमत जी सतह ते या सिंध पीपल्स पार्टी सतह ते त चिटो मौक़ुफ़ आहे। जेके वज़ीर ऐं सभु बयानु ॾियनि पिया त कंहिं सूरत मतिलबु मुख़्तलिफ़ वज़ीर पीपल्स पार्टी चवनि था त चीफ मिनिस्ट्री हली वञे, असीं हुकूमत हली वञे, असीं कोन कंदासीं, त इन खां वधीक चिटो मौक़ुफ़ न थी सघे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पहिरीं बि इहा ॻाल्हि कई, अॼु वरी इहा ॻाल्हि कई त आवाम जेको चाहींदो, पर हुन चयो त सिंध असेंबली में अलाए केतिरा भेरा ठाराह पास थी चुको आहे, त ॿिए लफ़्ज़नि में चए पियो त सिंध जा माण्हू नथा मञनि त बसि जेको आवाम चाहींदो। पर हू शायदि इहो चवणु चाहे थो त अगरि पंजाब वारा ठाहिणु चाहींदा त भले ठाहे वठनि। त इहो हिन वक़्तु मौक़ुफ़ रखणु, ॾिसो हीअ बिल्कुलु ईअं मौक़ुफ़ आहे जीअं सदाईं पीपल्स पार्टी कालाबाग डैम ते बि चवंदी हुई त क़ौमी इतफ़ाक़ राय खां सवाइ कालाबाग डैम न ठहणु खपे। कॾहिं बि मोहतरमा शहीद बि इहो न चयो त डैम न ठाहियो वञे, उहो चवंदी इतफ़ाक़ राय खां सवाइ न ठाहियो वञे। अॼु बि तव्हां पीपल्स पार्टी खां पुछंदो त कालाबाग डैम त जेको नैरेटिव आहे, त उन महिल पीपल्स पार्टी वारा इहो जॾहिं इहा ॻाल्हि थींदी त भई चिटो छो नथा चओ त न ठहणु खपे, त उहो चवंदा त भई जॾहिं चऊं था त इतफ़ाक़ राय, त न इतफ़ाक़ राय थींदो न डैम ठहंदो। सो हीअ पंहिंजे लाइ हिकिड़ी पंजाब में पॉलिटिक्स करण लाइ हिकिड़ी पंहिंजे लाइ रूम छॾीनि था, हिकिड़ी गुंजाइश छॾीनि था। ज़ाहिर सिंध जा माण्हू वधीक तवका कनि था, इट्स वेरी नेचुरल। बाक़ी साईं जेको चयो भुट्टो साहब त इस्लामाबाद में रोड रस्ता ठही विया, हीअ थी वियो हू थी वियो, साईं इस्लामाबाद सदाई, मूं त तव्हां खां पहिरीं कॉल करे चयो त उहो शोकेस आहे, उहो असीं ॾेखारींदा आहियूं दुनिया खे त ही असां अहिड़ा आहियूं। दरअसल असीं अहिड़ा न आहियूं सॼे, ऐं जेतिरो पैसो ऐं लेकिन गिव द उहो जेकी ॻाल्हि हूंदी आहे त हिकिड़ी गवर्नेंस ऐं हुते डेवलपमेंट में, यानी साॻियो NHA नेशनल हिकिड़ो वफ़ाक़ी इदारो आहे, हुन जा मोटरवेज़ ऐं रस्ता जेके आहिनि हू पंजाब ताईं त शानदार ठहनि था, इवन KPK में बि, इवन KP में, पर सिंध में दाख़िल थियनि था ख़तमु मोटरवे जो कॉन्सेप्ट। त मोटरवे जे नाले ते अलाए छा रोड ठहियलु हुजनि था, इहे असांखे सुपर हाईवे खे थोरो ईअं चतियूं हणी चवनि था त हाणे इहो मोटरवे आहे। हाणे सिंध गवर्नमेंट छो नथी रजिस्ट करे, हू चवनि था त साईं हिन में सिंध जो कुॾो आहे, मूंखे सम्झ नथो अचे भई जॾहिं ठेका तव्हां नेशनल हाईवे वारा वठो पिया, छा NHA आहे, नेशनल हाईवे अथॉरिटी, त पोइ तव्हां हुते कारकर्दगी तव्हांजी छो ठीकु हुजे थी, हिते अची छो ख़राबु थी वञे थी, हिकिड़ो सवाल इहा निशान आहे। उहो मसइला वरी घणा ॿुधाईंदा रहंदा आहिनि, घणा सभिनी जा त माना को न को। अॼु सभु ज़रा हिन वक़्तु जेका बिलावल साहब ॻाल्हि कंदा पिया, उहो आहे त इंट्रस्टिंग ॻाल्हि। मतिलबु बिलावल साहब जेका हिन में ॻाल्हि कई आहे त भई हीअ जेका अगरि मूं वटि हिन वक़्तु का शइ आई हथ में त मां क़ौमी मुफ़ाद में उन ते डिस्कशन कंदुमि। वॉट इज़ दैट सिग्निफाई? अगरि मिसाल का अहिड़ी हिकु तजवीज़ अची थी वञे जंहिं 32 सूबनि जी ॻाल्हि हुजे थी पई, जब इज़ इट अ डिस्कशन करण जे लाइक़ बि आहे? सर ॾिसो, बिलावल भुट्टो ज़रदारी ही कहिड़े रेफरेंस से ॻाल्हि कई आहे, चई को आइनी तरमीम जो नुक़्तो आयो, आइनी तरमीम जो अगरि को नुक़्तो अचे या कोई ज़रूरत कॉलर वठिजो, मां चवंदा मोहम्मद मुराद चाचर कंदकोट मां। जी चाचर साहब छा चवणु चाहींदा? साईं अव्हांखे लिकाज साहब खे सलाम। साईं जेकॾहिं हीअ टोड़नि था सूबा, त पोइ पाकिस्तान जो चौधरी रहमत अली जेको नालो रखंदो
टे मां पंजाब ऐं काफ़ मञो कश्मीर हलफ मां उतरियां इलाइक़ा तान मञो बलूचिस्तान त पोइ इहो त नालो ई ख़तमु थी वियो न पोइ उन जे सारा वज़ीफ़िस्तन इहो जेको नालो चौधरी ठाहियो पाकिस्तान जो त ख़तमु करे छॾियो। बाक़ी रहियो साला सिंध ते जेकॾहिं चवंदा सिंध तहज़ीब आहे सिंध हिकिड़ी असांजी जेको आहे सो सिंध हिंद खां निकिती आहे उहा तहज़ीब आहे सिंधु दरियाव आहे किथां केतिरनि सालनि खां उहो वहे थो पियो उन जंहिं तहज़ीब खे नालो रखिया तहज़ीब तव्हां कीअं मटाईंदो। ऐं ॿिए नंबर ते चेयरमैन साहिबु बिलावल भुट्टो साहिबु सही ॻाल्हि कई आहे त बाबा मुंहिंजी संत असेंबली खे काई दफ़ा इहा करारदाद पास करे छॾिया त असांखे सूबो न टुटंदो पर मां सपोर्ट कयां थो जेकॾहिं पंजाब असेंबली हुनखे चई छॾियो आहे त बाबा तव्हां भले सूबो ठाहियो उहो पंजाब असेंबली पास करे इहो कानून आहे मां कानून खे जेको बि आहे सपोर्ट कंदो मां कंहिं सां इंटरफियर नथो करणु चाहियां मां मुंहिंजे सूबे में जेके थियल आहे मां हुनखे सपोर्ट कयां अवाम जी राय जेसिताईं न वठिबी तेसिताईं ही कुझु करे ई नथा सघनि ही शादीदार एटमोस्फियर डंडो खणी बीठा आहिनि। ठीकु आहे साईं। से ॾिसो चाचा साहिबु बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी इहा ॻाल्हि त सम्झ में अचणु खपे त सिंध जे माण्हुनि जा अहसासात ऐं जज़्बात छा आहिनि। हाणे हुन ते वेही डंडो खणंदा त असां कुझु हासिलु त कोन्ह थींदो नुक़सानु ई थींदो। असांजे पाड़े में सूबो आहे बलूचिस्तान बट इमोशनली रिएक्शन में पोइ वरी हुननि खे जवाज़ मिलणु जीअं हाणे कल्ह बि हिकिड़ी कॉन्फ्रेंस में जाम जो कंहिंजो मिसाल ॾिनो वञे पियो त हुन करबला जो मिसाल ॾिना आहिनि जेको ग़लति आहे त करबला ॾिसो मूंखे कुझु ख़बर न आहे उनखे छा ॻाल्हायो ऐं हुन ते कॉमेंट नथो कयां। ऐं चवां पियो त हिकिड़ी शयूं जेके तव्हांजो सां गॾु जेको सूबो आहे पाकिस्तान में उहो बलूचिस्तान आहे। बलूचिस्तान जी सूरत हाल को हिकिड़े ॾींहं जी ख़राबु कयल त कोन्हे उनमें फिज़ूल हिकिड़ा ताक़त जे ज़रिए फ़ैसिला कंट्रोल्ड बाय फेडरल मतिलबु इन में का दो राय ताक़त सां तव्हां फ़ैसिला मढ़िया हुते मढ़ींदा आहियो हुननि जा माण्हू शहीद करे छॾियो अकबर बुक्टी मारे छॾियो हू ग़लति हुआ सही सरदासी आवाम जी फलाह लाइ कयूं पिया। पोइ छा अॼु बलूचिस्तान में हशर आहे पोइ उन में ज़ाहिर आहे तव्हांजा पढ़ी हुनमें घिड़ी अचनि था जॾहिं तव्हां हुते माहौल ठाहे छॾियो था माण्हुनि खे हिकिड़ो अहसासु थिए थो त हुननि सां ज़्यादती थिए पई ऐं हुनखे जस्टिफाई नथो कयां लेकिन हीउ हिकिड़ो नेचुरल कोर्स थिए थो त भई हिकिड़े हंधि कुझु थिए थो उन में पोइ ॿिया अची हुन सां खेॾणु शुरू कनि था। असां वटि सिंध में अञा ताईं अलाए शुक्र आहे त अहिड़ी का सूरत हाल न आहे। माण्हू मूं कल्ह बि टियों ॾींहुं बि गुज़ारिश कई पई त समूरी तकलीफ़ूं सिंध जा माण्हू बर्दाश्त कनि पिया चुप करे बर्दाश्त कनि पिया। हाणे तव्हां इहा ॻाल्हि अगरि विची में विझंदव त पोइ छा थींदो त तव्हांजो केपी डिस्टर्ब्ड आहे तव्हांजो बलूचिस्तान डिस्टर्ब्ड आहे हाणे सिंध त ऐं ख़ुदि सेंट्रल पंजाब उहो को हिन सां दिलियां ख़ुशि कोन थींदो इन फ़ैसिले सां। सो आई डोंट सी एनीथिंग। बाक़ी बिलावल साहिबु चवनि था त अगरि हू कंहिं आइनी नुक़्ते ते ॻाल्हाईंदा भले सां केरु बि ॻाल्हाए वठे मूंखे ख़बर न आहे कहिड़े कॉन्टेक्स्ट में हुन इहा ॻाल्हि कई आहे पर अगरि इफ इट इज़ रिगार्डिंग प्रोविंसिस भले कोई बि ॻाल्हाए वठे केरु बि ॻाल्हाए वठे न सर केरु बि ॻाल्हाए वठे। मूं त कल्ह तव्हांखे चयो त अगरि असांजी उहे सियासी शख़्सियात जेके हाणे दुनिया में न रहियूं आहिनि अगरि मथां बि नियापो मोकिलीनि न जिन्हनि जी वॾी इज़त ऐं क़दुरु मंज़िलत आहे सिंध जे माण्हुनि वटि उहो बि नियापो मोकिलीनि त यार मञी वठो त सिंध जो माण्हू मञींदो। सिंध जो माण्हू पंहिंजे माउ पीउ जी न ॿुधंदो हिन ॻाल्हि में। सो इहो केरु बि आउं नथो चवां त बिलावल इहो को ऐं बिलावल मुंहिंजे ख़्याल आहे उहो ई स्टैंड्स वठे पियो त भई अगरि बाक़ी सूबा टोड़णु चाहिनि पिया त भले टोड़े वठनि सिंध जो ठारा क्लियर आहे। सो आउं त हिन ॻाल्हि खे कंहिंखे न आउं चवां पियो त हू ग़लति आहे या सही आउं त चवां थो सिंध जो माण्हू हिकिड़ो फ़ैसिलो करे वेठो आहे ऐं उहो करोड़े माण्हुनि जो फ़ैसिलो आहे ही ताक़त सां चेंज कंदो त कोशिश डॉक्टर शाहिन आहे हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? साईं मुंहिंजा नवां सूबा या एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स ठाहिण वारी जेका ॻाल्हि निकिती आहे जितां बि निकिती आहे जंहिं बि कई आहे या जंहिंजो बि ग्रैंड चाइल्ड आहे उन्हनि हल्कनि खे इहा ख़बर आहे त इहा शइ जेका आहे सा इम्पॉसिबल आहे छो त सिंध जो माण्हू पंहिंजी धरती जे लाइ वॾो सेंसिटिव आहे। अच्छा मां हिकु ॿी ॻाल्हि कंदो हलां त हीअ जेका सदी आहे सा सदी इंफॉर्मेशन जी सदी आहे डेटा जी सदी आहे। कंहिं दौर में माल मिल्कियत सोन वग़ैरह इहे शयूं हिकिड़ो ट्रेज़री हूंदी हुई हिकिड़ो ख़ज़ानो हूंदो पर हींअर सभ खां वॾो ख़ज़ानो डेटा खे सम्झनि थो। जंहिं क़ौम वटि जंहिं धरती वटि जंहिं क़ौम वटि डेटा हूंदी आहे पंहिंजे वसाइल जी
ऐं उन्हनि वसाइल जे मुताबिक़ जेको आहे सो हू अॻियां हली बैंक जे कैंपेन पॉलिसीज़ ठाहींदा आहिनि। त छा सिंध जो माण्हू या सिंध में जेका असां वटि रेवेन्यू कलेक्शन थिए थी या असांजा वसाइल जेके आहिनि मादरी वसीला जंहिंमें तेल गैस सभु शयूं जेके शामिल आहिनि जेके ॻणे नथा सघूं असां हिते, त उनजी कंप्लीट डेटा ठाहिण लाइ असांजी सुञाण भरियूं पढ़ियल लिखियल तबिको त उन ते का वर्किंग करे ऐं को हिकिड़ो लाया अमल या हिकिड़ी का पॉलिसी ठाहे स्ट्रेटजी ठाहे त ही एतिरियूं शयूं थियनि थियूं उन में असांजे सिंध जे माण्हुनि जी केतिरी स्पेस आहे छा आहे त इहा हिकिड़ी तमामु वक़्त जी ज़रूरत आहे छो त ठीकु साईं, बिल्कुलु। अकबर शाह पीरकोट मां। जी अकबर साहब छा चवणु चाहींदा? जी जज साहब, तमामु वॾी महिरबानी। अहिड़ी हिकिड़ी मुंहिंजो मौज़ू थोरो तमामु मौज़ूअनि खां थोरो मुख़्तलिफ़ आहे पर सेम आहे ओवरऑल सम्झो। असीं ॻाल्हाईंदासीं अॼु ताईं हिकिड़ो नंढो सो सुवालु आहे ख़ैरपुर में हेल्थ जे हवाले सां। ओवरऑल हाणे सिंध गवर्नमेंट को डिसीशन वरितो आहे त तमामु तर RAC जेके तालुका लेवल जा हॉस्पिटल्स आहिनि उहे PPCI जे हवाले कया विया आहिनि। तमामु सुठी ॻाल्हि आहे पर ऑलरेडी हिकिड़ो अलमियो इहो आहे त असां वटि जेकी PPCI जी मेडिसन आहे जेका बिल्कुलु ॿेराड़ियुनि में उहा अचे थी 12, 13, 14 तारीख़ महाना। पहले जे सबब जी ख़बर नथी पवे छा इशूज़ आहिनि। अता के निष्कारी आहे प्राइवेट सेक्टर आहे उनजे बावजूदि 12, 14, 15 तारीख़ मेडिसन जो अचणु। इन खां अलावा जेको गम्स आहे असां वटि हॉस्पिटल ठही आहे माशाल्लाह तमामु बहितर कमु बि करे थी पर वॾो में इहो आहे त उनखां पोइ असांजी सराउंडिंग जेका इहो हिकिड़ो सुवालु आहे छा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स में इवन माना ख़ैरपुर, शिकारपुर, सखर ऐं लाड़कानो जेको बि थोरो बि कंडीशन जेका आहे क्रिटिकल आहे कंहिं पेशेंट्स जी त फौरन हिकिड़ो लेटर तयारु थियो पियो हूंदो आहे एमरजेंसी में त तव्हां गिम्स वञो। गिम्स में ईअं थिए थो जीअं एमरजेंसी में वञनि पिया मरीज़ त उते तमामु तरह रश जे करे जेको आहे उन्हनि खे फैसिलिटेट वक़्त ते नथी मिले जंहिं करे इंसान जा ज़ाया थियनि थियूं। साईं शाह साहब हैदराबाद में डॉक्टर साहब ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु असां वटि हिकिड़ी पूरी कॉम्प्रिहेंसिव थियणु खपे। कल्ह बि TV ते ॾिठो पिए त सजावल वारे पासे खां गैस निकिती आहे सिंध में ठठे सजावल वारे पासे खां। इहो असांखे त ख़बर ई कोन्हे त असांजी केतिरी मतिलबु आई डोंट नो सिंध गवर्नमेंट जी केतिरो एक्सेस आहे जेके ही ऑयल ऐं गैस ऐं ही सभु शयूं निकिरनि थियूं हिन ते असांखे केतिरो रॉयल्टी मिले थी केतिरो हुनजी छा कारज आहे। ही सॼी हिकिड़ी कोऑर्डिनेशन आई डोंट नो कहिड़ी मिनिस्ट्री करे थी सिंध जे अंदरि त असांखे एनर्जी मिनिस्ट्री आहे सिंध में। हा एनर्जी मिनिस्ट्री आहे, हा सही आहे त पर उनखे एक्सेस आहे डेटा त ज़ाहिर कम्युनिकेशंस त हूंदी हाणे ज़ाहिर चलो उहो बि पंहिंजे माण्हुनि खे शाह साहिब जहिड़े माण्हुनि खे ॿुधाइणु खपे उन्हनि खे पंहिंजी वेबसाइट ते रखणु खपे त भई हेतिरी अॼु मतिलबु महीने में हफ़्ते में एतिरो बैरल तेल या हेतिरी गैस या हेतिरो ही सभु शयूं असीं कढूं पिया ख़बर त हुजणु खपे माण्हुनि खे। बिल्कुलु सही। तव्हां जेके मेडिकल जी फैसिलिटीज़ जे हवाले सां ॻाल्हि इहा आहे त अगरि जेतिरी पॉपुलेशन वधी आहे सॼे मुल्क जी ऐं सिंध जी बि उनमें ही हॉस्पिटल्स काफ़ी न आहिनि। ही जेको तव्हां चओ पिया गिम्स ॾे रेफर कजे पियो पोइ हुते ज़ाहिर गिम्स हुजे का बि हॉस्पिटल हुजे कराची में तव्हां वञी जिना में या सिविल में या SIUT सिर्फ़ु किडनीज़ खे घणे महांगे किडनी उते ई ॾिसो त माण्हुनि खे नथो मिले। ही वीचारा ही NICD जेको उहो आहे दिलि जो हॉस्पिटल खोलियल आहे उनमें माण्हुनि खे चवनि था मतिलबु 4 महीने खां पोइ अची वञो 3 महीने गुंजाइश न आहे। वधीक हॉस्पिटल्स वॾनि हॉस्पिटल्स जी तमामु घणी ज़रूरत आहे। एग्री विथ यू। या नंढनि खे ई तव्हां घटि में घटि सहूलियतूं त पूरियूं कंदा हलो न। हिते त असां PPH आहे त मूंखे सम्झो शुरू खां नथो अचे छा शइ आहे पोइ हेल्थ डिपार्टमेंट छा आहे पोइ अलाए छा आहे पैरेलल इंस्टीट्यूशंस ठहंदा था वञनि कॉलर वीडियो आसिफ अली टंडवाला जी। आसिफ साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम अली काजी साहब। अस्सलाम वालेकुम यासिर भाउ। वालेकुम सलाम। सर मुंहिंजो सुवालु इहो आहे कि हिते सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ा माना तहफ़ुज़ात आहिनि उहो इन करे जो हुनजा जे कॉल ऐं फेल में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। हींअर जेका सिंध पीपल्स पार्टी जो चवणु आहे कि असां बाबा सिंध जेको विरहाङो हुनजे ख़िलाफ़ु हूंदासीं पर जेके बि हींअर जेके 5 ॼणा हुजनि या 100 ॼणा हुजनि सिंधी जे वधे ख़िलाफ़ु जेके बि निकिरनि था उन्हनि खे पुलिस त ॿधी थी वञे। पोइ सिंधी अदबी बोर्ड वारा हुजनि या कॉम्परस हुजनि उन्हनि खे हिते पीपल्स पार्टी जी हुकूमत ॿध आहे जी। इन में छा आहे? ठीकु साईं। साईं बिल्कुलु इहो त असां वटि हू वीचारियूं माइरूं पंहिंजे ॿारनि जी बाज़ियाबी लाइ ॿ ॿलो वेठियूं त उन्हनि खे ई
दहशतगर्द करार ॾेई छॾियूं त हीअ त वरी बि सियासी प्रोटेस्ट आहे सही, पोइ असां वटि उहो टॉलरेंस त घटि बि थिए मुल्क जे अंदरि सॼे में त को सियासी एहतिजाज को करण जी कंहिंखे इजाज़त हुजे। सभु माण्हू जी ॿूसट वधे थी, वधीक कावड़ वधे थी, ॿियो कुझु कोन थो थिए। ऐं सभु ज़रा हाणे सवाल त ज़रा उभरनि था न त हिन वक़्तु न पीपल्स पार्टी ओन कयो आहे इन सूबनि वारी तजवीज़ खे। राणा सना साहिबु त क्लियर चवंदा भई तजवीज़ आहे काथे, स्पीकर थी ॻाल्हायो था तव्हां सभु त आहे काथे, मूंखे बि ॾेखारियो। त स्पीकर साहिबु उहो जेके तलत हुसैन साहिबु वेठा हो त चवंदा रेफरेंडम करायो वेंदो, त राणा सना साहिबु तंज़ बि कनि था त भई अच्छा ठीकु आहे ॾिसूं था। त माना हींअर ताईं त यासिर सिचुएशन इहा आहे त मोहसिन नक़वी खां पोइ जी हा जेको ही सॼो बहस इनिशिएट थियल आहे, उर्दू जा 5-6 एंकर्स आहिनि, कुझु वो चवनि था हमें बोल दिया गया ये तो होगा, ये तो इस पे तो डन हो गया। हर कोई चाहे तो 6 महीने में होगा, कोई चाहे तो साल में होगा, कोई कहता 32 सूबे बनेंगे, कोई कहता 16 बनेंगे, कुछ तो टाइमलाइन ना है, टाइमलाइन ना है, आस्ते आस्ते थींदो, ये फैसला थे हो गया। तब कल टियों भी गुजारिश में कई तो हिन जो जेका मालकी या धणी कंहिं बि आइडिया जो, मिसाल सुभाणे बहस शुरू थी वञे त मुल्क जे अंदरि सदारती निज़ाम अचणु खपे, जेको कुछ माण्हुनि जो ख्याल है तो मोहसिन नकवी जॾहिं चयो तो सिस्टम ऐसे नहीं चलेगा और पार्लिमानी और जमहूरियतों का सिर्फ एक फॉर्मूला नहीं होता, यानी बे लफ्ज़न में सिर्फ पार्लिमानी निज़ाम न हूंदो आहे, सदारती निज़ाम बि जमहूरियत हूंदो आहे, जेको सही ॻाल्हि आहे। अमेरिका में सदारती निज़ाम आहे पर जमहूरियत आहे। ऐं इहो ॻाल्हि बि इस्लामाबाद में वरियनि खां डिस्कशन हेठि आहे त प्रेसिडेंशियल फॉर्म अचणु खपे। त मिसाल अगरि प्रेसिडेंशियल हिन खे सूबनि ॻाल्हि खे हिकिड़े पासे कयूं, मां मिसाल चऊं त मुल्क में प्रेसिडेंशियल फॉर्म सदारती निज़ाम लाइ हिकिड़ी बहस शुरू थी वञे त भई बहस त अगरि कंसेंसस करण लाइ आहे, माण्हुनि जो फीडबैक वठण लाइ आहे, त इनिशिएट त सरकार करे न। एंड दैट बेस अगर सदारती निज़ाम खणी वियो दैट चेंजेस द होल कॉन्स्टिट्यूशन, नओ कॉन्स्टिट्यूशन खणी अचणो पवंदो। न मां इहे चवां पियो, ॾिसो मां इहे चवां पियो त को बि शइ करणी आहे उनजो को धणी वारिस त थिए। ही 5 मिसाल सिंध गवर्नमेंट कुझु करणु चाहे पई ऐं पाण टीवी ते रुगो वेही ॻाल्हायूं पिया, सिंध सरकार साम्हूं न अचे त माण्हू चवंदा ही छा मुश्किल आहे। भई असीं कुझु सरकार ठीकु आहे, असांखे भले चीफ मिनिस्टर कन में ॿुधायो हुजे ज़रूरु थींदो, पर सिंध सरकार पाण चए न, उनजो तर्जुमान चवनि, कैबिनेट चए, पोइ आउं हुन सां हक़ एज़ अ टीवी एंकर आउं हुन सां इख़्तिलाफ़ कयां, हुनजी हिमायत कयां, जुदा बहस आहे। हिते दिलचस्प सूरत इहा आहे त मुल्क में 5-6 टीवी एंकर्स आहिनि, उहे हिन डिबेट खे कैरी कनि पिया, सरकार खां पुछनि पिया त राणा सनावला चए पियो भाई कौन कह रहा है ये मंसूबा है, तजवीज़ आहे कहिड़ी चई, त उनखे एंकर्स चवनि पिया अच्छा आपको पता नहीं है भाई, आप तंज़ो मज़ा जे प्रोग्राम ते न आहे न, ॿुधायो न केरु। त हिते बि शहबाज सरकार ते हथ ॿधियो बीठी आहे, चए पियो बाक़ी सभु सॼो मुल्क ॻाल्हाए वठे हिन ते। शहबाज सरकार इन करे न ॻाल्हाईंदी हिन ते, हींअर ताईं न पई ॻाल्हाए, छाकाणि त नवाज़ शरीफ़ हिन सां एग्री नथो करे। ऐं हू अगरि पॉलिटिकली बि ॾिसंदा हूंदा नवाज़ शरीफ़ के ही मुल्क जी हिकिड़े पूरे हुनखे सिरिश्ते खे लोॾण जे मुतरादिफ़ हूंदो, हिकु मज़ाक त न आहे, हिन सां वॾो हिकिड़ो तूफ़ान अची वेंदो, त हू हिन सां एग्री न कंदो हूंदो, तंहिंजे करे हिनजी मालकी नथी थिए। थी सघे त शहबाज शरीफ़ खे बि कन में कंहिं चयो हुजे। पीपल्स पार्टी कीअं राज़ी थींदी? अॼु पीपल्स पार्टी वारा बिलावल भुट्टो ज़रदारी वारा लीडर ऑफ अपोजिशन था बणाए। हिकिड़ो त इहो बि दिलचस्प ॻाल्हि आहे त ही तकिड़ो अलॻि अलॻि था मिलनि, हुकूमती धुर नवाज़ लीग वारा वञी मिलिया लीडर, हिन लीडर ऑफ अपोजिशन सां शहबाज शरीफ़ मिलण लाइ राज़ी न थींदो, त हीउ थियो छा आहे? अॼु बि स्पीकर मिलियो आहे, त थियो छा आहे? बैरिस्टर गौहर जी वालदा जी हुन ते वञी सरकारी धुर जा वज़ीर वञी हुन सां ताज़ियत करे आया, त थिए छा पियो? इहा साॻी PTI हुई, साॻियो महमूद अचिकज़ई हो, कुझु त नवाज़ लीग वारा वञनि पिया, पीपल्स पार्टी वारा वञी मिलनि पिया, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अची वियो आहे, बैरिस्टर सैफ़ वञी इमरान ख़ान सां मुलाक़ातूं थियनि पियूं। हीअ खिचड़ी त पचे पई। इहो चवणु, हीअ जेको फॉर्मूलो ॾियनि था त इमरान ख़ान खे असीं ही सूबनि वारी ॻाल्हि ते या प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट ते राज़ी करे वेंदासीं, हुन ते राज़ी करे वठंदासीं, हुनखे वठी ईंदा। हाणे मूं कल्ह बि चयो तव्हांखे, इमरान ख़ान जेको 3 साल ई भोॻियो आहे ऐं
अगरि हुनखे जेल में 80% बि अंदाज़ो आहे त हू केतिरो पॉपुलर पॉलिटिशियन आहे, हींअर कॾहिं कॾहिं जेल में घणी ख़बर न बि हूंदी आहे, त हू निकिरंदो ऐं बी टीम तौरु कमु कंदो। भेण त ॿुधायो हूंदो जेका कल्ह वियसि। चलो एतिरो न सम्झाए सघी हुजे, हू पाण माण्हू फील कंदो आहे। त बी टीम थी शहबाज शरीफ़ जी ऐं इस्टेब्लिशमेंट जो हाणे कमु कंदो। हलो अच्छा चलो आऊं ऊंधी ॻाल्हि थो कयां, लेट्स से खणी अचो अकेले फ्री एंड फेयर। न मिसाल हू इस्टेब्लिशमेंट सां वरी जीअं बाजवा साहब वारे टाइम ते ॻाल्हाइण लाइ ओढ़ो बि थियण लाइ तयारु थी वञे, मफ़रूज़े ते ॻाल्हायूं पिया न, ओढ़ो बि थियण लाइ ख़ान तयारु थी वञे, पर इस्टेब्लिशमेंट हाणे ख़ान ते ही जेका प्रेज़ेंट लीडरशिप आहे इहो ख़ान ते हाणे भरोसो कंदी न। ॿियो हुनजो कद बि ॾाढो वॾी आहे। अगरि फ्री एंड फेयर इलेक्शन में हिकिड़ो चकर अची वियो ऐं फ्री एंड फेयर जी ॻाल्हि नथो कयां, अगरि मिसाल खटराए बि अचनिसि, मञी वञे भई मां 2/3 में खणी अची मां तव्हांखे इहो करे ॾींदुमि, त अगरि खटराए बि अचनिसि त जेको हुनजो कदु हूंदो हुन टाइम ते पोइ ॿुधंदो इहे ॻाल्हियूं पोइ। ऐं अगरि ख़ान ही सूबनि वारी ॻाल्हि कंदो त पोइ जेका हींअर ग्राफ अथसि उहो रहंदसि। एग्ज़ैक्टली सो ही मूंखे ही ॻाल्हि ही मूंखे लॻे थो त जीअं शुरू में चयो ही हिकिड़ो स्क्रिप्ट न आहे, ही हिन में विच में जा पन्ना लिखिया पिया वञनि, भला हीअं थिए, भला सीन में हीअं करे वठूं, ही किरदारु हीअं आणे छॾियूं, बट ही को जामे स्क्रिप्ट न आहे। तंहिंजे करे पाण इहो हिकिड़ी शइ इहो अख़ज़ नथा करे सघूं त हिनजो द एंड इहो हूंदो, लेकिन हिकिड़ी शइ पाण सम्झी सघूं था, स्टेटस को टुटे पियो, विल नॉट बी द सेम। ही जेको इक़्तिदारी आहे सिलसिलो इहो ईअं न रहंदो। हाणे दी एंड छा आहे उहो फ़िलहाल धणियुनि खे पाण बि ख़बर पवंदी। ठीकु आहे, नाज़रीन अॼु प्रोग्राम पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।